कुछ माण्हू चांहि जा मवाली हूंदा आहिनि ऐं ॾींहं में केतिरा ई कप चांहि जा पी छॾींदा आहिनि। के वरी चांहि खे नापसंद कंदा आहिनि। चांहि बाबति मुख़्तलिफ़ तहक़ीक़ूं थींदियूं रहियूं आहिनि, जिन मां केतिरा ई भेरा चांहि पीअण जा नुक़सान साम्हूं आया आहिनि। जॾहिं त नईं तहक़ीक़ में इंकिशाफ़ थियो आहे त चांहि इंसान खे मौत जे ख़तरे खां बचाइण में काराइती साबित थींदी आहे। रोज़ानो घणी चांहि पीअण वारनि खे ॼाण न हूंदी त ॾींहं में 2 खां 10 कप चांहि पीअंदड़नि में मौत जो ख़तरो 13% घटिजी वेंदो आहे। घणो करे माण्हू सुबुह जो उथी चांहि पीअंदा आहिनि, पर छा खेनि ॼाण आहे त हिन जा केतिरा फ़ाइदा थींदा आहिनि। ताज़ी तहक़ीक़ में इंकिशाफ़ थियो आहे त घणी चांहि पीअण मौत खां बचाए सघे थो। माहिरनि मूजिबि चांहि में एंटीऑक्सीडेंट्स हूंदा आहिनि, जेके सॼे इंसानी सिहत लाइ फ़ाइदेमंद आहिनि। इन तहक़ीक़ जी शुरूआति चीन ऐं जापान में थी। इन तहक़ीक़ में ग्रीन टी खे जाइज़े हेठि आंदो वियो, जंहिं मां ॼाण मिली त ग्रीन टी पीअण इंसान लाइ काराइतो आहे। ॿियनि माण्हुनि जे भेट में चांहि पीअण वारनि में 13% मौत जो ख़तरो घटिबो आहे। इन तहक़ीक़ में चांहि पीअण ऐं इन सां माण्हुनि जी मौत में ॻंढापे जो जाइज़ो वरितो वियो। तहक़ीक़ में शामिल अक्सर माण्हू कारी चांहि पीअंदा रहिया। मुताले में 90% माण्हू रोज़ानो जी बुनियाद ते चांहि वापराईंदा हुआ। माहिरनि चयो त चांहि अधु-रंग स्ट्रोक जे ख़तरे समेत ॿियनि बीमारियुनि खां बचाइण में काराइती साबित थींदी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk